अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाँ तो इतने बेटो असा तो कितने कितने गोलियो है। वे इतने वे बाबा लेते वे खुश बैठा यार। तू खुश बैठा बाबल। अली यार तू कुछ वक्त का खामोश छो आई। मुखे महसूस थी रहा है तो कुछ सही ना है। अरे कुछ भी ना है यार, बस थोड़ो मसरूफ आया। असा दोस्त आयो जडे को मसलो आए ते असा के बुधा गलजी मसलो हल कंदासी। इमरान यार कुछ खास ना है, बस थोड़ी माली तंगी है, पर मां पाण पंहिंजा मसला हल करण चाहया थो। दोस्त खुद गवारी सही है, पर दोस्ती उनका वधिक अहम है। जडे तू असांजी मदद कबूल न कंदे त असी दोस्ती जे हक में ना आहियूं। राजा पर मां नथो चाहया तव्हां मुंहिंजे मथे बार बणजो। बार यार असां के तोते भरोसो है। असां एक बे के मजबूत करण ला आयूं। ई वक्त आए त असां पंहिंजो फर्ज निभायूं। अली जिंदगी में मसला सभिनी ते ईंदा आहिनि, पर दोस्ती जो एक मतलब आहे एक बे जी मदद करण। तू जे कॾहिं असां के पंहिंजो समझी थो त असां जी मदद कबूल कर। ठीक आहे, जे कॾहिं तव्हां एतिरो ज़ोर भरे रहिया आहियो त मां तव्हांजी मदद कबूल करियां थो। हाणे बस तू सिर्फ पंहिंजे मसले जो हल ॻोल्हण ते ध्यान दे, बाक़ी असां सभु गॾु आहियूं। याद रख, जेको भी मसलो हुजे हमेशा गॾिजी उन खे मुंहुं ॾींदासीं। राजा भाउ तव्हांजी महिरबानी। इमरान भाउ तव्हांजी महिरबानी, तव्हां मुंहिंजे माली मसला हल कया। ही कहानी दोस्ती जो हक़ ज़ाहिर करे थी। जेतिरो थी सघे असांखे ग़रीब यतीम जी मदद करणु घुर्जे। ऐं हिन वीडियो खे सवाब जी नियत खां वधि शेयर कंदा असांजे यूट्यूब चैनल आहे दोस्त अली ख़ान, ऐं उनखे सब्सक्राइब लाज़मी कंदा।